पनो आकिल मां ख़बर ईंदा हलूं त पनो आकिल सिटी थाने जी हद में शेरिन के लुटींदड़ 6 औरतुनि ते मुश्तमिल गुरूह के पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे गिरफ्तार करे वरतो। पुलिस मौजू मीज़ान बैंक पनो आकिल ॿाहिरां एक शहरी कमरदीन मीरानी जे खीसे मां औरतुनि चालाकी सां 5 लाख रुपया कढी फरार थियण जी कोशिश कई, जंहिं बाबति शहरी फौरी तौर पुलिस के इतला ॾिनी। सिटी थाने जे SHO अब्दुल शकूर लाखो ऐं टीम तकड़ो मौके ते पहुची औरतुनि खे गिरफ्तार कयो ऐं खेनि थाणे मुंतकिल कयो, जिते लेडीज़ पुलिस जी तलाशी दौरान चोरी थियल रक़म बरामद थी वई, जेका बाद में असिल मालिक कमरदीन मीरानी हवाले कई वई। कमरदीन मीरानी पुलिस जे मुवसर कार्रवाई ते SHO अब्दुल शकूर लाखो जो शुक्रियो अदा कयो ऐं खेनि गुलनि जा हार पाराया। पुलिस मुताबिक़ गिरफ्तार औरतुनि खिलाफ़ अॻु बि केतिरा ई केस दाख़िल आहिनि। मटियारी में पिण हिन गुरू के साॻी तरीक़े सां वारदात करण ते गिरफ्तार कयो वियो हो। पनो आकिल में नई वारदात खां पोइ बि संदन खिलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।